घोटकी लॻल आबाद कॉलोनी में बरसात तबाही मचाए छॾी। मुतासिर पंहिंजी मदद पाण नेकाल करण में मसरूफ़। केतिराई घर रही विया मुतासिर खुलियल आसमान हेठि ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे घोटकी मां CN न्यूज़ जो ब्यूरो चीफ इस्माइल गडाणी। जी मोहम्मद इस्माइल, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ज़ारा, पूरी सिंध जी घोटकी में भी बरसात तबाही मचाए छॾी आहे। घोटकी लॻ अलीआबाद महलो मुकमल पानी जे लपेट में अची चुको आहे। जेके महले जा रवासी आहिनि उहे सरापा एहतिजाज आहिनि। उन्हनि जो चवणु आहे जेको असां पाणी हिन वक़्तु निकाल करायूं पिया पंहिंजे ख़र्चे ते, जेके महले वारा जेके आहियूं डोनेशन करे 200-300 डोनेशन करे असां ही पाणी निकाल करायूं था। असांजे जेके महले जा जेके घर आहिनि उहे 20 खां 25 घर ढही चुका आहिनि ऐं असां मुकमल पाणी जे लपेट में अची चुका आहियूं। असांजा जेके नंढा ॿार जी मिसाल ॿाहिरि निकिरण जे लाइ वञनि था त असांखे ख़ौफ़ थिए थो। इन खां अलावा असां हिकु ॿ ॿार जेके किरिया असांजे पाणी में, असां उन्हनि खे बि उन वॾी मुश्किल सां ॿाहिरि कढी करे उन्हनि जो साहु बचायो आहे। ऐं हिननि जो इहो बि चवणु आहे त हिन महल ताईं असां वटि को चूंडियल नुमाइंदो लड़ी न आयो आहे। हिननि जो इहो चवणु आहे त असां ख़ुदा वस वारनि खां अपील था कयूं त असांजी सार लधी वञे ऐं असांजा जेके घर रहिया आहिनि उहे घर असांखे ठाराया ॾिना वञनि। छाजे लाइ त असां मज़दूर माण्हू 400-500 कमाइण वारा, उहे असां पंहिंजे बचनि खे खारायूं या असां पंहिंजा जेके छत रहिया आहिनि या असांजा कोट किरिया आहिनि, असांजा घर किरिया आहिनि, उहे असां ठारायूं। हिननि जो चवणु आहे त ख़ुदा जेके वस वारा आहिनि उहे असांजी अची सार लहिनि ऐं असांखे जेको आहे न तहफ़ुज़ ॾिनो वञे। त असां अपील कयूं था घोटकी में जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि जो मुतासिरनि जो इहो चवणु आहे त असां अपील कयूं था त असांजी अची सार लहिनि। जी ज़ारा। महिरबानी मोहम्मद इस्माइल तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।